अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बजट जी ख़ुसूसी नशरियात में अवांखे भलीकार चऊं था। अॼु इतिहादी हुकूमत जेका आहे माली साल 2022 ऐं 23 जी वफ़ाक़ी बजट जेका आहे उहा पेश करण वञी रही आहे, जंहिंजो कुल जेको काथो आहे उहो ॿुधायो वियो आहे 9,500 अरब रुपया ऐं उन मां जेका वॾी रक़म आहे यानी 4,400 अरब रुपया कर्ज़ ऐं उन्हनि जो जेको व्याज आहे उन्हनि जी अदायगी जे लाइ रखिया विया आहिनि। हींअर ताईं जेके अंग अखर साम्हूं अचनि पिया जंहिं जो ॿुधाए पियो त सूबनि खे 4,200 अरब रुपया मुंतकिल थींदा। दिफ़ा लाइ जेका बजट आहे 1,523 अरब रुपया आहे ऐं उनमें तक़रीबन ॿुधाए पियो 6% जेका आहे उहा वाध थी आहे। तरक़ियाती बजट जो काथो 800 अरब रुपया ॿुधाए पियो वञे। ग्रांट्स लाइ 580 अरब रुपया ऐं पेंशन आहे ऐं पघारूं जेके आहिनि उन्हनि जी मद में 580 अरब रुपया ॿुधाए पियो रखिया विया आहिनि। अहिड़ी रीति ॿिया बि खोड़ सारा मद आहिनि अहिड़ा जिन में जेके पैसा रखिया विया आहिनि। अञा ताईं इहो तइ न पियो थिए, छाकाणि त ॿुधायो पियो त IMF सां जेके ॻाल्हियूं आहिनि उन सां मशरूत कयो वियो आहे त पघारुनि ऐं पेंशन में केतिरी वाध थींदी। पर हींअर ज़रियनि जे हवाले सां इहे ख़बरूं अचनि पियूं, छाकाणि त वॾो अहिड़ो तबिको आहे पाकिस्तान जो सरकारी मुलाज़िमनि जो जिन खे इहा उन्हनि जी इहा हूंदी आहे त ॾिसूं त हिन भेरे पघारुनि में पेंशन में केतिरी वाध थिए पई। सो ज़रियनि जे हवाले खां इहे इतला अचनि पिया तक़रीबन 10 खां 15% ताईं पघार थोरो पेंशन में वाध थींदी। ऐं ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि त कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थींदियूं, कहिड़ियूं सस्तियूं थींदियूं ऐं हीअ बजट कीअं हूंदी, आवाम दोस्त या आवाम दुश्मन। छाकाणि त सदाईं अपोज़िशन जो त इहो इल्ज़ाम हूंदो आहे त आवाम दुश्मन बजट आहे, पर सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके तज्ज़िया ऐं तबसरा हलनि पिया, जेके बहस थियनि पिया, उन्हनि में इहो चयो पियो त हीअ आवाम दोस्त घटि बल्कि IMF दोस्त वधीक बजट हूंदी। सो वधीक जेके तफ़सील आहिनि उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर एंकर पर्सन फयाज़ नाइस साहब जेके आहिनि सिंध सहाफ़ी बि आहिनि उहे असां सां गॾु स्टूडियो मौजूदु आहिनि। फयाज़ साहब वरी महिरबानी। जीअं पियो ॾिसो इतिहादी हुकूमत जंहिंखे तमामु घटि टाइम थियो आहे, तक़रीबन 2 महीनो आहे उन्हनि जी हुकूमत खे हले पियो ऐं उन्हनि जे लाइ एॾो वॾो टास्क आहे जो हू समूरे मुल्क जो जेको आहे उहो बजट पेश करणु अॼु वञे पई ऐं माण्हुनि खे खोड़ सारियूं उमीदूं ज़ाहिर आहे बजट मां हर साल हूंदियूं आहिनि, पर इहो बि तासुर आहे त असां वटि बजट अंगनि जो हेर फेर हूंदी आहे, बाक़ी एतिरो को रिलीफ मिलंदो न आहे माण्हुनि खे। ॾिसो नसीर साहब, मसइलो बजट जो जेको आहे उहो बजट खां पहिरियों ई असांखे ख़बर पइजी वई थी जॾहिं हुकूमत आई ऐं उन्हनि अचण सां ई जेको शुरू कयो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे, उहो लफ़्ज़ आहे लैंड माइन्स जो, बारूदी सुरंगूं। मां हेतिरनि ॾींहंनि खां वठी परेशान आहियां त असां कहिड़ी रियासत आहे, कहिड़ो मुल्क आहे जिते हिकिड़ो माण्हू पंहिंजे सियासी अनाज जे करे ऐं पंहिंजे सियासी मफ़ाद जे करे उहो इन तरह जूं हरकतूं करे जो हू मुल्क जी मईशत ऐं मुल्क जी सलामती खे दाव ते लॻाए छॾे। पाकिस्तान त ख़ुदा न ख़ास्ता हाणे डिफॉल्ट ते हो न, ऐं उन लैंड माइन्स जे करे पाकिस्तान जी सलामती दाव ते लॻी वञे ऐं वरी उहो माण्हू पाण अची चवे त भई जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन सही फ़ैसिला न कया त पाकिस्तान ख़ुदा न ख़ास्ता 3 टुकुर थी वेंदो ऐं असांजा एटमी असां असां खां फुरिजी वेंदा। लॻा त मां अञा ताईं हैरान आहे त इन तरह जो बयान सिर्फ़ ॿी ॻाल्हि आहे, पर हुन एक्चुअली इहो करे छॾियो आहे, जेको लैंड माइन्स जो लफ़्ज़ आहे उन इहो करे छॾियो आहे बकौल हुकूमत जे। जेकॾहिं हुन इहो करे छॾियो आहे त पोइ त आर्टिकल 6 त बिल्कुलु हुन ते लॻणु घुरिजे। जे हू न कयो आहे ऐं हुकूमत मुफ्ता इस्माइल साहब ऐं ॿिया हुनखे खामखा अक्यूज़ पिया कनि त एॾा सीरियस चार्जिस जेके जेकॾहिं हीअ आणनि पिया त पोइ त हिननि जे मथां केस थियणु घुरिजे, छाकाणि त हीउ सीरियस मसइलो आहे, मुल्की सलामती हिन सां वागियल आहे। तव्हां मईशत जेका आहे इन वक़्तु असां उनखे एॾी हिकिड़ी सेंसिटिव पोज़ीशन ते बीठा आहियूं जिते असांजे इक़्तिसादी माहिरनि आज़ादु इक़्तिसादी माहिर चवणु शुरू कयो त असां ख़ुदा न ख़ास्ता श्रीलंका थियणु पिया वञूं। बिल्कुलु हाणे इहा सूरत हाल आहे त पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त उहे जेके लैंड माइन्स हुयूं उन्हनि खे जेको हिननि कढण लाइ तेल जूं क़ीमतूं, बिजली जूं क़ीमतूं बजट खां पहिरियों ई वधी वियूं। तंहिं करे बजट जे बारे में त हर कंहिंखे इहा ख़बर हुई त मुल्क जी मईशत जेका आहे उहा इन पोज़ीशन में न आहे त आवाम खे को रिलीफ ॾेई सघे। पर थैंक्स टू पीपल्स पार्टी, कल बि पंहिंजे प्रोग्राम में इहो चयो, थैंक्स टू पीपल्स पार्टी, थैंक्स टू मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा, जंहिं पंहिंजी 2007 जी कैंपेन में इहो सॼो जेको टारगेटेड सब्सिडी जो जेको प्लान हुयो उहो ठाहियो हुयो
पर मोहतरमा असां में न रही। पर पोइ पीपल्स पार्टी जी क़यादत ज़रदारी साहब जी हुनमें आसिफ अली ज़रदारी साहब जी क़यादत में जॾहिं हुकूमत ठाही उन्हनि खे शाबसात उनखे इम्प्लीमेंट कयो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले। बिल्कुलु टारगेटेड सब्सिडी जो जेको इहो विजन हुयो बीबी साहिबा जो, उहो जॾहिं इम्प्लीमेंट थियो उनखे पोइ वरी इमरान ख़ान अहसासु कयो, हाणे वरी उहो साॻियो नालो बहाल थियो आहे। अॼु बि पाकिस्तान जो जेको लोवेस्ट जेको आहे जेको क्लास आहे उन जे लाइ सभ खां वॾो जेको अगरि को कुशन आहे, को बचाव जो को दग आहे, को हुननि खे को सघ किथां मिले थी, थोरो हुननि खे खाइण पीअण जे लाइ को मिले थो, उहो इहो आहे। उन जी भेट में हीअ जेका गुज़रियल हुकूमत हुई PTI जी, हुननि छा कयो, छाकाणि जॾहिं तव्हांखे सरकार पैसा ॾिए थी ऐं दुनिया सॼी में सोशल सिक्योरिटी नाले में पैसा मिलंदा आहिनि, इहे हुकूमतुनि जो फ़र्ज़ु आहे त उहो जेको दुनिया जे जेको वेलफेयर स्टेट जो तस्वुर आहे दुनिया में जिते बि वेलफेयर स्टेट आहिनि, उहे सोशल सिक्योरिटी नाले में माण्हू बेरोज़गार थींदो आहे त उनखे सोशल सिक्योरिटी मद में कुझु न कुझु ॾींदा आहिनि। त असां वटि जेको हिननि पंहिंजो जेका लोवेस्ट जेको पुअरेस्ट ऑफ द पुअर आहे उन जे लाइ जेको इहो बीबी साहिबा जो विजन हुयो जंहिंखे पीपल्स पार्टी शुरू कयो, अॼु बि असांजो माण्हू जेको आहे ख़ुदकुशन ॾांहुं एॾे वॾे पैमाने ते नथो वञे, एॾी ख़राब मईशत जे बावजूद बि उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे असां 2008 में जेको इहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले में किरोड़ा माण्हुनि खे जेको आहे उन्हनि खे जेको हाणे बि मुंहिंजे ख़्याल में 1.5 करोड़ घणा अलाए केतिरा चवनि था पिया, माना उन हिसाब सां जेकॾहिं 5 जे हिसाब सां कयूं त माना ऑलमोस्ट 1/3 ऑफ द पॉपुलेशन जेको आहे असां उनमें करे था वञूं। त 1/3 ऑफ द पॉपुलेशन माना असां जेकॾहिं उनखे हिकिड़ो कुशन ॾेई था वञूं, हाणे हुनमें पैसा वधाइण जो बि फ़ैसिलो कयो अथनि। त माण्हू जेको ग़रीब माण्हू जो हिन बजट में जेको नालो आहे जो जे लाइ कुझु आहे त उहो आहे इहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम। बाक़ी ॿियो त ज़ुल्म ई ज़ुल्म आहे आम माण्हुनि जे लाइ। हाणे मूंखे ॿुधायो 17% सेल्स टैक्स GST जंहिंखे चऊं था। अड़े बाबा हिकिड़ो माण्हू जेको 8 ॾींहंनि खां पोइ उनखे मज़दूरी मिले, छाकाणि त बेरोज़गारी वधी वई आहे न, माण्हू खे रोज़गार न आहे तव्हां वटि ॾियण लाइ, छाकाणि त इकनॉमिक एक्टिविटी नथी थिए, उन खे मिले ऐं उहो पंहिंजे ॿार जे लाइ जेकॾहिं बीमार ॿार जे लाइ खीर जो दॿो वठे थो त उनखां तव्हां 17% था वठो GST। बिल्कुलु। ऐं जेको करोड़नि जो मालिक आहे उन खां बि तव्हां 17% था वठो। ज़ुल्म जी हद थी वई त जेको दुनिया जे अंदरि जेके इहे सेल्स टैक्स टाइप जी जेके पंहिंजो टैक्सिस हूंदियूं आहिनि, जेके अक्रॉस द बोर्ड लॻंदियूं आहिनि, उहे 5%, 4%, 6% ते हूंदियूं आहिनि, ताकी आम माण्हू जेको आहे उन जो न थिए। उन जी भेट में इनकम टैक्सिस ऐं ॿियो जेको प्रॉपर्टी टैक्सिस ऐं इन तरह जी जेके टैक्सिस हूंदियूं आहिनि जेके डायरेक्ट तव्हांजे वेल्थिएस्ट जेको आहे पंहिंजो अपर लेयर ते लॻंदियूं आहिनि, उन ते जेके टैक्स लॻंदियूं उनखे वधाईंदा आहिनि ताकी अमीरनि खां टैक्स वठिजे, ग़रीबनि खे जेको आहे रिलीफ ॾिजे। असां वटि ग़रीबनि खां टैक्स वठी अमीरनि खे रिलीफ ॾियनि पिया त हीअ जेको आहे असां टेक्सटाइल मिल खे सब्सिडी ॾियो, टेक्सटाइल वारा सेक्टर खे सब्सिडी ॾियूं पिया, हीअ असां शुगर इंडस्ट्री खे सब्सिडी ॾियूं पिया, हीअ जेका असां जेका आहे जेके असांजो डेड इंडस्ट्रीज़ आहिनि जेको आहे उन्हनि खे असां सब्सिडी ॾियूं पिया, असां स्टील मिल लाइ हेतिरी सब्सिडी ॾियूं पिया। उहो भई छो? असांखे त ख़बर इहा आहे त दुनिया जे अंदरि जेका रियासत आहे उहा ग़रीबनि खां अमीरनि खां टैक्स वठंदी आहे, ग़रीबनि ॾे ॾींदी आहे। अॼु बि पाकिस्तान जो जेको टैक्स जो निज़ाम आहे उहो इमरान ख़ान जी हुकूमत हुजे, उहा पीपल्स पार्टी जी इवन हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी हुकूमत में उनजी कोशिश थी, पीपल्स पार्टी इहा कोशिश कई त हुनखे जेको आहे रिफॉर्म GST जे नाले में चयूं त असां जेको आहे हिन में कयूं ऐं असां जेको आहे डॉक्यूमेंट कयूं इकोनॉमी जे लाइ, जंहिंजे लाइ नून लीग बि उन वक़्तु मुखालफ़त कई, MKO मुखालफ़त कई, उन वक़्तु इमरान ख़ान जो को अहिड़ो हो ई कोन रोल, तंहिंजे लाइ हिननि मुखालफ़त कई। अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान जे बारे में इहो चयो वञे थो त पाकिस्तान जी जेका हीअ मईशत आहे जंहिंजो तव्हां घणो चयो 4 खरब घणा 9 खरब 540 9 खरब 540 जेको आहे अरब जेका मईशत आहे, उन मईशत जी सूरत हाल इहा आहे त चवनि था त एतिरी या इन खां डबल जेतिरी पैरेलल इकोनॉमी आहे। पैरेलल इकोनॉमी वारा आम माण्हू खे उहो करण लाइ मुंझाइण लाइ पैरेलल इकोनॉमी छा आहे, चइसि इहा अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी आहे। अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी छा आहे? अड़े भाई इहे उहे माण्हू आहिनि जेके स्मगलिंग ते ॿधल आहे, टैक्स चोर आहिनि, उहे उन्हनि जी इकोनॉमी आहे। जेके माण्हू टैक्स नथा ॾियनि, डॉक्यूमेंटेड न आहिनि, माना टैक्स नथा ॾियनि, या स्मगलिंग करे जेको आहे था कनि, या जेको आहे पंहिंजो ब्लैक मार्केटिंग था कनि, इहा उहा इकोनॉमी आहे।
तो पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं एॾी वॾे पैमाने ते ब्लैक मार्केटिंग हले थी पई, टैक्स एविजन हले थी पई, टैक्स चोरी हले थी पई, असां केतिरा दफ़ा मां गुज़िरियल केतिरे 15 सालनि खां वठी इहे बजट जा प्रोग्राम ॿुधंदो कंदो ऐं थो अचां मुख़्तलिफ़ इक़्तिसादी माहिरनि सां हिननि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजे नाणे जे वज़ीरनि चयो त असां 70 लख कॾहिं चवनि था 1.5 करोड़ माण्हू आइडेंटिफाई कया आहिनि जिन जे पंहिंजो जहाज़नि जा जेके सफ़र आहिनि, जिन जे ॿारनि जी जेका स्कूलिंग आहे, हुननि जे जेके गाॾियूं ख़रीद कयूं आहिनि, हुननि जेका होटलिंग कई आहे, उन मां असां उन्हनि जा नाला खया आहिनि ऐं असां आइडेंटिफाई कया आहिनि। असां हाणे हिननि खे टैक्स नेट में आणींदासीं, नोटिस मोकिलियूं था, एतिरनि खे नोटिस मोकिले छॾियो आहे। उहो भई जेकॾहिं तव्हां नोटिस मोकिले छॾियो आहे त पोइ तव्हां उहे टैक्स नेट में कॾहिं ईंदा? पोइ वरी जॾहिं FBR खां पुॼे थो त पोइ चए थो त हिन साल टैक्स फाइलर जो तादाद हेतिरा गुना वधी वियो। हाणे टैक्स फाइलर छा आहिनि? फाइलर माना तव्हां मूं वरितोसीं, टैक्स फाइल करायोसीं। अड़े टैक्स रिटर्न जमा कराइण ॿी ॻाल्हि आहे, टैक्स कलेक्ट करण ॿी ॻाल्हि आहे। असांखे तव्हां उहो 1.5 करोड़ माण्हू जेको चयो आहे अथव, जेको या 70 लख चयो अथव, वॉट एवर जेको अंग आहे, उन खे तव्हां टैक्स नेट में जेकॾहिं आणियो त तव्हां चयो टैक्स टू GDP रेशियो जेको आहे घटि में घटि असांजे मुल्कनि में 14% खां मथे हुजणु घुरिजे, जेको असांजो 7-8% आहे। ऐं जॾहिं तव्हांजो 8% 9% ते टैक्स GDP रेशियो हूंदो त तव्हां किथां मईशत हलाए सघंदव? तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में हिलरी क्लिंटन हिते आई हुई, अमरीकी जी स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट, हुन चयो त भई असां कैरी लूगर बिल जे बारे में ॻाल्हायूं पिया। असां पंहिंजे टैक्स मेयर बनी तव्हांखे ॾियूं था, पर तव्हांजी हुकूमत पंहिंजे माण्हुनि खां टैक्स ई नथी वठे, त पोइ असां पंहिंजे माण्हुनि जी टैक्स वठी तव्हांखे छो ॾियूं? त हाणे दुनिया तव्हांखे ताना पई हणे असां वटि बजाए जो उहो टैक्स अमीरनि खां वठण जे लाइ इहे 1.5 करोड़ माण्हू या 70 लख माण्हू जिन जे लाइ तव्हां चओ था त उहे वेल्दी आहिनि पर उहे टैक्स नेट में नथा अचनि, इन्हनि खां टैक्स वठण जे लाइ ॿियो त छॾियो पंहिंजो नासिर साहिबु, मां पंहिंजे हर प्रोग्राम में इहो जॾहिं बि बजट ते ॻाल्हि कंदो आहियां, असांजी पार्लियामेंट आहे 500 माण्हू वेठा आहिनि, ईअं को सूबाई असेंबलियूं आहिनि, तक़रीबन इहो 1000 माण्हुनि जो जेको आहे पंहिंजो अंग थिए थो। इहो जेको 1000 माण्हू आहे, इन्हनि जो जेको जॾहिं असां वटि उहो जेको पार्लियामेंट जे हुन में जेको टैक्स जो जेको रिटर्न जमा था कराइनि, जॾहिं उहे ॾिसूं था उन वक़्तु ई असांखे हैरानगी थिए थी पई। हाणे साबिक़ प्राइम मिनिस्टर इमरान खान साहिबु, हाणे उनजा बजट, उनजा जेको लाइफ स्टाइल ॾिसो, ठीकु आहे न? अॻे तव्हांखे यादि हूंदो MQ वारनि जे ऐं पंहिंजो हिन जे विच में जहिड़ो थियो फारूक सत्तार ऐं पंहिंजो हिन जे विच में ही जेको आहे मुस्तफ़ा कमाल जे विच में, हुन चयो त मुंहिंजी गाॾी जेका मूंखे दोस्त ॾिनी हुई, पोइ फलाणे जेको आहे पोइ हुनजा अड़े बाबा ॻाल्हियूं था कयो पिया तव्हां असांखे, जंहिंखां पुछे त हे मूंखे तोहफ़ो मिलियो, हे मूंखे जेको आहे ब्यूरो चीफ आहिनि धरती TV जा इस्लामाबाद में। वरी महिरबानी नज़ीर, असांखे वक़्तु ॾिनो, कीअं बि ॾिसो टाइमिंग त 4 वॻे ॿुधाई वई आहे, तयारियूं कीअं आहिनि वफ़ाक़ी बजट खे पेश करण जे हवाले सां? ऐं अॼु फयाज़ साहिब ऐं असां प्रोग्राम खां पहिरियों ई ॻाल्हायोसीं पियो त माहौल पार्लियामेंट जो ॾाढो चिल हूंदो, छाकाणि त अपोज़िशन आहे कान, न थींदो मोस्टली ईअं आहे जो हिकिड़े पासे जेको फाइनेंस जो वज़ीर हूंदो आहे बजट पेश करे रहियो हूंदो आहे, ॿिए पासे मार धाड़ लॻी पई हूंदी आहे। सो अॼु सूरत ओवरऑल कीअं पियो नज़र अचे मूंखे? जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। जेकॾहिं PTI जेकॾहिं अॼु पार्लियामेंट में हुजे ऐं ग़लति फ़ैसिलो न करे हा त शायदि जेकी इहा मौजूदा हुकूमत आहे शहबाज शरीफ़ जे क़यादत में जेकी काबीना ठहियल आहे उनखे टफ था ॾिया, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त PTI जी ग़लतियुनि मथां ग़लतियुनि जे करे अॼु जेको आहे हुकूमत पार्लियामेंट में जेको आहे आसानी सां जेकी माली साल 2022-23 जेकी बजट आहे उहा पेश कंदी, पर इन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी तरफ़ां बि जेके तजवीज़ आहिनि माली बजट जे हवाले सां उहे तमामु जेके सो मुफ़ीद आहिनि। ऐं पीपल्स पार्टी जेकी हिन वक़्तु जेकी काबीना में जेके समूरा वज़ीर आहिनि उहे सीनियर वज़ीर आहिनि ऐं उन्हनि जी क़यादत में जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु जेको आहे सो माली बजट पेश करे रहियो आहे। इन सिलसिले में सुबुह 12 खां हिन वक़्तु ताईं जेको वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां घुरायो वियो उहो हिन वक़्तु बि जारी आहे, ऐं जंहिंमें पीपल्स पार्टी जे सीनियर ऐं वफ़ाक़ी आबी वसाइलनि जे वज़ीर जेको आहे साहिब खुर्शीद अहमद शाह साहिबु शहबाज शरीफ़ खे हिन ॻाल्हि जी तजवीज़ ॾिनी आहे त जेके आबादकार भाइर आहिनि उन्हनि लाइ जेके ट्रैक्टर आहिनि या उन्हनि लाइ जेको ॿिज हूंदो आहे उन्हनि ते कंहिं क़िस्म जो टैक्स जेको आहे सो लागू न कयो वञे। ऐं हिन ॻाल्हि जो इतफ़ाक़ कयो आहे
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां त जेके पीपल्स पार्टी तरफ़ां जेके तजवीज़ूं आहिनि उहे मुफ़ीद आहिनि ऐं उन सां आवाम खे रिलीफ मिली सघे थो। अहिड़े तरीक़े सां मजमूई तौर ते जेकी अॼु जेकी बजट नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल पेश कंदो उहा तक़रीबन 9,500 अरब रुपया जेके आहिनि सो उहा अॼु बजट पेश कई वेंदी ऐं इन सिलसिले में जेके मुख़्तलिफ़ तरक़ियाती जेके मनसूबा आहिनि उन्हनि हवाले सां बि मुख़्तलिफ़ जेके सो जेके बजट जा जेके तकमीनो आहे या जेको खातो लॻायो वियो आहे उहो जेको आहे सो तरक़ियाती कमनि लाइ बि इंतिहाई अहम जेको आहे सो बजट रखी वई आहे ऐं सभ खां वधीक जेको आहे सो इन शइ लाइ जेके आहे सो 121 अरब रुपया जेके आहिनि सो बजट लाइ रखिया विया आहिनि। इन सां गॾोगॾु जेके अॼु पार्लियामेंट जो जेको इजलास थी रहियो आहे जंहिंमें नाणे खाते तरफ़ां जेकी माली साल 2022-23 जेकी बजट पेश कई वेंदी उहा जेके आहे सो जेके इन ॻाल्हि जो अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो आहे त कहिड़नि शयुनि ते टैक्स लॻे ऐं कहिड़नि शयुनि ते टैक्स न लॻणु घुरिजे। इन सिलसिले में हिन वक़्तु बि वफ़ाक़ी कैबिनेट जे इजलास में जेको आहे सो फ़ैसिलो हली रहियो आहे पर जेके ज़रियनि वटां हिते जेको मालूम थियो आहे उन में इहो चयो अथनि त जेकी इनकम टैक्स में जेको सिलेबस आहे जेको हिन वक़्तु 12 आहे उनखे घटि करे 7 करण जो जेको आहे सो फ़ैसिलो कयो आहे ऐं सरकारी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघारूं जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वाज़ह तौर ते इशारो ॾेई छॾियो आहे काबीना खे त उन्हनि जो हक़ आहे उन्हनि जूं पघारूं वधाई वेंदियूं ऐं जेकी गुज़िरियल हुकूमत हुई उन्हनि जे तरफ़ां जेके तारीख़ी जेको आहे सो रिकॉर्ड में 2 सालनि जे अंदरि जेको कर्ज़ु खयो आहे उहो जेको आहे सो उन लाइ परेशानी जो सबबु बणियल आहे ऐं जेके हिन वक़्तु ताईं जेके 4,000 जेके आहिनि जेके मजमूई तौर ते जेकी टोटल बजट आहे जेको आहे सो 9,500 अरब रुपया उन्हनि मां सिर्फ़ु 4,000 जेके सिर्फ़ु कर्ज़ जे मुद्दे में जेको व्याज थींदो आहे सूद थींदो आहे उहे जेके पैसा ॾिना वेंदा ऐं हुकूमत इहा ई चाहे थी त जेकॾहिं असां 4,000 कर्ज़ जी किस्त ॾिनीसीं त पोइ जेको आहे सो असांखे वधीक 5,000 जेको आहे सो अरब रुपया जेके आहिनि सो कंहिं पाड़ेसी मुल्क खां या कंहिं बि दोस्ताने मुल्क खां जेको आहे सो मदद तौर ते घुरिया वेंदा आहिनि। इन सिलसिले में हुकूमत जी जेको आहे सो बजट तौर ते चीन सां जेको आहे सो इन मामले ते राब्ते में आहिनि ऐं उन्हनि तरफ़ां इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो आहे त बजट जे मथे हफ़्ते खां बजट अॼु पेश कई हुई उनजे मथे हफ़्ते खां पोइ चीन तरफ़ां पाकिस्तान जी जेको आहे सो माली मदद जेको आहे कई वेंदी। उन सां गॾोगॾु जेको टैक्स जी जेको माहौल आहे उन में जेके ऑनलाइन ऐं सोशल मीडिया करे जेके अॼुकल्ह जेके यूट्यूबर आहिनि जेके पैसा कमाइनि था उन ते जेको आहे इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त उहे जेके आहिनि सो टैक्स लॻाए वेंदो उन्हनि ते ऐं जेकी तक़रीबन जेको आहे सो हिकु महीने जे अंदरि जेके 10,000 खां वधीक जेके डॉलर ख़रीद कंदा आहिनि छो जो हिन वक़्तु डॉलर जे तरीक़े सां मथे वञे पियो ऐं माण्हुनि जो जेको आहे सो उते जेको आहे सो डॉलर ख़रीद करे रखे था छॾनि ऐं पोइ जेकॾहिं हुनजो रेट नज़ीर हाणे हिते हेडलाइन जो वक़्तु बि थिए पियो पाण हिते हेडलाइन जे लाइ ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वापसि अचूं था जीअं बजट जी ट्रांसमिशन थींदी त वरी अव्हां सां ज़रूरु राब्तो कबो ऐं जेके मुख़्तलिफ़ नयूं स्कीमूं आहिनि ॿुधाए पंहिंजे नौजवाननि जे लाइ लैपटॉप स्कीम बि शुरू थींदी मुख़्तलिफ़ स्टेडियम बि ठाहिया वेंदा ऐं खोड़ सारियूं ॿियूं स्कीमूं अहिड़ियूं बि आहिनि जेके जन जो सारा जोॻो क़दम आहे जेको हिन हुकूमत जो उन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ओवरऑल असांजी नाज़रीन जेका ट्रांसमिशन आहे जारी रहंदी पर हिते वक़्तु पियो न्यूज़ बुलेटिन जो सो हेडलाइन जो वक़्तु आहे ब्रेक वठूं था।